नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो ढिलियार में अणॼातल जवाबदारनि ज़मींदार ऐं 40 हारियुनि जे खरनि में गॾु कयल कणक खे बाहि ॾेई छॾी आहे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॾिसूं था अवेस कुंभर जी रिपोर्ट में। खिपरो वेझो ढिलियार जी दे सांड में अणॼातल शरपसंदनि पारां ज़मींदार ऐं 40 खनि हारियुनि जी गॾु कयल कणक जे 5 खरनि खे बाहि ॾेई छॾी, जंहिं सबबि पोरियतनि जो सॼो साल लाइ गॾु कयल पोरियो बाहि जे नज़र थी। नंढड़ा नंढड़ा बच्चा अथनि, किथे माल वियो, मुंहिंजो माल सभु बो छा ॾियूं, ॿारनि खे छा करायूं। अने असीं ग़रीब आहियां, ऐं बेभाई आहियां बा, उहो मुंहिंजो बचड़ो आहे। असां ग़रीबनि जी बचनि जी रोजी साड़ी छॾी, किथां वठूं किथां खाऊं। मुंहिंजा बाबा पुटनि मुंहिंजा पुटनि ॿिन्हिनि जी रोज़ी ख़तमु करे छॾी हिननि। असां कयो छा बि हिननि जो, ग़रीब माण्हू असीं बचड़े सां ज़ुल्म करे अहिड़ो राति जो वरी असांखे न का ख़बर न पई ओचितो असां त अहिड़ो वेल करे वेठा आहे। असीं हाणे पोठे में वेठा, असांजो हिते धणी सां ई केरु कोन थिए थो। हाणे उहो वरी ऐं मदद करो ग़रीबनि जी, ग़रीब सफ़ारी हाणे त असीं पोठे में वेठा आहियूं हिते। ग़रीब माण्हू असांजो रोज़ी असांखे कंहिं दुश्मनी कोन्हे, पर हाणे असांखे इंसाफ़ कयो वञे। जंहिं ॾिनी आहे हिनखे ॾिसो वञे, असां ग़रीबनि खां मदद कयो। राति 1 बजे इतरा थियो, खरनि खे बाहि लॻी आहे। असां रसिया तूं त खरा जेके हुआ मुख़्तलिफ़ जान ते पिया हुआ, हिकिड़ी जाते कोन हुआ, मुख़्तलिफ़ जान ते हुआ जेके सड़ी आहे। तक़रीबन 22 एकड़ जेको वल हुई सड़ी हुई, जंहिंमें तक़रीबन अंदाज़ो असांजो 1700-1800 मण कणक जेका आहे, जंहिं मंझि हारी ग़रीब मिसकीन जेको वीचारनि जो अनाज हो, जो खाधो पीतो, जेको कुझु का बि शइ कोन बची। उन जे लाइ असां वसवारनि खे अपील कयूं था त वधि में वधि जेका मदद कई वञे। वाक़ियो कोन थो, हीअ असांजो माहौल ख़राबु कयो पियो वञे। असीं जेको आहे अॼु शादीअ खां घुर कंदासीं त SSP ते वधि खां वधि ज़ोर ॾे ऐं जेको आहे सो हिदायतूं कयो जारी करे उनखे। असां तां जेको हिननि माण्हुनि ग़रीब मिसकिन माण्हुनि सां जेको नाइंसाफ़ी थी आहे, उन्हनि सां इंसाफ़ थियणु खपे। ऐं जेको आहे हिननि जी माली मदद DC साहिब खे बि चवंदासीं, आलात क़यादत खे बि चऊं था, ऐं असां वधि खां वधि असांजी भेण शादिया मरी खे चऊं था, जो कोई वोटर बि हुन जा ई आहिनि, ऐं हिननि जे लाइ जेका बि वधि में वधि मदद थी सघे हिननि जी जेको आहे सो माली मदद कई वञे। राति मोहम्मद करीम बोज़दार जी मकादे ज़मीन है, राति 1-1:30 बजे ताईं वाक़ियो थियो बाहि जो। असीं सुबुह सवेर जी ख़बर पहुती, सभु हिते पहुतासीं। पेरा ढकराए पेरी आया आहिनि, सरकारी पेरी बि आयो आहे, ॿिया लोकल पेरी बि आहिनि, पेर खजनि पिया। ऐं असांजे इलाइक़े में पहिरीं वारदात थी आहे। अॻे टंडो अलाए असीं नंढा हूंदासीं ॿुधंदासीं त धाड़ियल फलाणनि जे ज़मीननि जे खरनि खे बाहियूं ॾेई विया आहिनि। असांजे इलाइक़े में पहिरीं थी आहे, ऐं इंशाअल्लाह ताला पेर खजनि पिया, हिन खे माण्हुनि खे केतिरे किरदार ताईं पहुचाइबो। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मुतासिर हारियुनि जी माली सहायता कई वञे ऐं हारियुनि जो अनाज साड़ींदड़ जवाबदारनि खे वाइखो करे उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे, जीअं अहिड़नि वाक़िअनि जी आईंदा रस्ता रोक थी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।